अस्सलामुअलैकुम दोस्तों, सबका पेरा मां ॿुधाईंदो आहियां त अॼु असां फरवरी जेको मल्हायूं था योम कश्मीर डे जे हवाले सां, जंहिंजे लाइ मां दीन हाई कोर्ट खे जस्तो ॾियां त उन पंहिंजे कश्मीरी भाइरनि भेनरनि खे बि नाहे विसारियो जेको इंडिया हुननि जे मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करे रहियो आहे। नाजाइज़ उन्हनि जे मथां, उन्हनि जे मुल्क जे मथां कब्ज़ो कयो वेठा आहिनि, नाजाइज़ उन्हनि सां नाइंसाफ़ियूं थियनि था, उन्हनि खे ॾींहं ॾींहं क़तल कयो थो वञे, पोइ बि उन तदारक नथो थिए। हीउ काथे आहे अमेरिका जेको चवंदो आहे पाण खे त मां सुपर पावर आहियां, मां इंसाफ़ कंदो आहियां, त हिते जेके कश्मीर में ज़ुल्म थिए थो, इंडिया कश्मीरी मुसलमाननि जे मथां ज़ुल्म करे रहियो आहे, त हू अमेरिका खे छो नज़र नथो अचे? अमेरिका के सिर्फ एतिरो नज़र थो अचे जॾहिं पोइ हुनजो कुझु शहरी मरे थो उन्हनि जे लाइ हो वावेला कनि था, पर असांजा बेगुनाह मुसलमान कश्मीर में, फ़लस्तीन में, बर्मा में, अफगानिस्तान में जिते किथे नाजाइज़ क़तल कया था वञनि, ऐं उते अमेरिका खे छो नज़र नथो अचे ऐं अमेरिका स्टेप छो नथो खणे? ऐं मां हिते जेके रैली थी आहे इन जे तौर सां ॿुधाइण थो चाहियां, इंशाअल्लाह असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि भेनरनि सां इकठे आहियूं ऐं असां उन्हनि जे लाइ यकदेशी जे लाइ अॼु रैली कढी आहे ऐं इंशाअल्लाह असां उन्हनि जे शान बशाना हूंदासीं। ऐं आख़िर में पंहिंजी जाइ वठंदो एक शेर चई, नहीं तेरा नशे में कसे ज़ुल्तानी के गुंबद पर तू शाही है बसे रखकर पहाड़ों की चट्टानों पर। बड़ी मेहरबानी